अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे साईं ख़ुदा ॾिनो शाह बादशाह जी जेका कचहरी ॿुधाईंदासीं, जेका उस्ताद जलाल चंडे सां माना मुंहिंजी दोस्ती हुई उन बाबति जेका कचहरी आहे, उताक बाबति जेका कचहरी आहे, जेका साईं जिन जेको आहे जलाल चंडे मदा ग्रुप व्हाट्सएप में संगत सां कई, उहा तव्हांखे फेराइती ॿुधाईंदासीं। उमेद तव्हां हिनखे ॿुधी करे ॾाढा ख़ुशि थींदा ऐं तव्हांजो दिलि विंदरबो। अचो त ॿुधूं। अस्सलाम वालेकुम बाबरा। असां भली कार कयूं था अब्दुल अज़ीज़ चाचर साहब खे मोहम्मद इलियास पालकानी ऐं मोहम्मद इलियास मालकानी खे भली कार चाहियूं था। शायर अख्तर बिरोही ऐं शायर अख्तर बिरोही खे भली कार कयूं था। कामरान जान लिगारी खे भली कार चाहियूं था। ऐं चांडियो करीम चांडिया खे भली कार चाहियूं। जेके भी दोस्त सब आयो, जेके भी दोस्त ग्रुप में आयो उन्हनि खे भली कार सभिनि खे बाबा। वालेकुम सलाम साईं सैयद बादशाह, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि ख़ैर, तबियत सही आहे? माशाअल्लाह माशाअल्लाह। साईं तव्हां असांजी उताक ते क़दम भरे आया, तव्हांखे असां भली कार चऊं था। अल्लाह तव्हांखे सलामत रखे ऐं तव्हांजो जेको सायो असां ते हमेशह क़ाइमु दाइम रखे। आमीन। वालेकुम अस्सलाम मुर्शिद साईं, तव्हांजो भली कार असांजे हकीम ते असांजो हिकु ख़्वाहिशो हिकु दुआऊं तव्हांजे लाइ। साईं मां हक़ीक़त ॾाढी ख़ुशी थी तव्हांजो आवाज़ु ॿुधी। चाहे जो तव्हां मुंहिंजे महबूब साईं सां घणो गॾु रहिया ऐं उन सां गॾु तव्हांजो वक़्तु गुज़रियो, तव्हांजे यादगिरियूं आहिनि। महबूब साईं सां जेको गॾु रहियो आहे, जेको आहे उहो बि उन खे असां उन निगाह सां ॾिसूं था त ॼण महबूब सां गॾु वेठो आहे। इहा साईं दीदार हुसैन शाह जी वॾी महिरबानी आहे, कावश आहे जो तव्हांखे हिन पूरो ग्रुप ते आवाज़ु असांखे ॿुधण लाइ ॾिनई। उनजी महिरबानी जिते हुजो साईं, ख़ुशि हुजो, वॾी मुहबतूं। अस्सलाम वालेकुम। आवाज़ जेके बि हिन ग्रुप में हो जलाल जा परस्तार उन्हनि खे अस्सलाम वालेकुम सैयद ख़ुदा शाह जीलानीअ जे तरफ़ूं। ऐं टाइम थोरो आहे बहरहाल, जीअं जलाल चांडियो साहब मूं भाउ करे छॾियो, कीअं मूं वटि आयो, कीअं वाक़ुफ़ु थियो। असां दरगाह जमाल शाह जे मेलो तमामु ज़बरदस्त थींदो आहे ऐं उन टाइम ते वॾा कोनो बीठे ॻाईंदा, उस्ताद अली गुल महर बि गॾु हूंदो हुउसि। पोइ दरीबार ते ॻाईंदा, बीठे ॻाईंदा। को बि ओॾी महिल वॾा कोन हूंदो, पैसा मिलंदा त चपड़ी बगल में करे ऐं पैसा ॾी रुपयो खीसे में विझी रुपए जी चाल वॾी। उन खां पोइ मोहबत थी, मां वियुसि राग ॿुधण दर अॻियां पे ॻाई। पोइ राग ॿुधण वियुसि, पोइ असां हिक ॿिए खे सुञातो। मुंहिंजो भाउ हितां जो मुंहिंजी दावत खां मां दरगाह जमाल शाह जो सैयद आहियां ऐं पोइ असांजी वाक़फ़ थी। नंढड़ा बि पोइ ॼावा, पहिरीं शादी बि पोइ कई। असांजी मोहबत अॻु में थी, मूं भाउ करे अॻु में छॾियो ऐं उन खां पोइ त असांजी मोहबत वधंदी वई। पोइ मूं वटि घोड़नि जो शौक़ीन जो, मूं वटि ओताक हुनजी अलॻि हूंदी, खाधो पीतो बि गॾु असांजो हूंदो ऐं ओताक अलॻि, घोड़ा ॿोड़ा अलॻि। माना असां जमाल जा मेले ते पहुचंदो, मेलो उबसाण करे वेंदो त हर कंहिंखे ख़बर पवंदी हुआ जलाल चांडियो साईं ख़ुदा निशाह राहिल जो मेलो उबसाणी अहिड़ी करे आहे त हुनजी जेतिरी बि तारीफ़ कजे त उहो नथो करे सघिजे। अलाह हू छा हो, परस्तार हो, अलाए छा हो बाबा। अलाह साईं असां तोहफ़ो करे मोकिलियो, अलाह जन्नत में जायूं ॾिस। त जेके बि संगत वारा ग्रुप वारा उन्हनि खे इहो सलाम असांजो आहे त हीअं असांजी वाक़फ़ थी, हीअं असांजी भाइजी थी। उन करे सॼो मां त अॻे किसो त वॾो आहे पर नथो ॿुधाए सघां, टाइम एतिरो न आहे, मुख़्तसिर ॿुधायो अथमि। ऐं हीउ जेको मुंहिंजो नंढड़ो आहे, इन बि ॾिसो ज़रड़ो जो उनजो पियो माना नंढड़े हूंदे खां वठी उनजो माना आशिक़ हो। त हाणे त जवान थी वियो आहे, हाणे त उहो चाचे जी माना चैनल कढियो आहे, पंहिंजो ग्रुप पंहिंजो कढियो आहे त हर को दोस्त ॻाल्हाए थो, हर शइ। इहा बि असांजी वॾी इज़त आहे, जलाल साहब जे पोयां इहा बि असांजी इज़त आहे। वालेकुम सलाम साईं, महिरबानियूं। ख़ुदा ॾिनो शाह साहब, अल्लाह ताला तव्हांखे सिहत, तंदुरुस्ती, वॾी उमिरि
बेटा क़ाइमु दाइमु रखंदो। तव्हां यादि कयोसीं कुर्ब जा ऐं मज़ेदार ॻाल्हियूं ॿुधाई हुई जलाल साहिब जे दौर जो दौर जूं ॻाल्हियूं ॿुधाइण लाइ अव्हांजी महिरबानी साईं कुर्ब जी। माशाल्लाह साईं, ख़ुदा ॾिना शाह बादशाह, तव्हां कदम भरे असां ॾे आया। अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे। तव्हांजी दोस्ती खे सलाम आहे, तव्हांजी मोहबत खे सलाम आहे जो अॼु बि तव्हां यादि रखो था। ऐं तव्हांजो जेको बचिड़ो आहे उहो बि माशाल्लाह होनहार आहे ऐं वॾो उस्ताद जो जेको आहे परिस्तार आहे। अल्लाह पाक हिन खे सलामत रखे। साईं कामरान जान बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, लख कुर्ब लख लाइक बाबे साईं लाइ तव्हां लफ़्ज़नि जा गुलनि वांगुरु इहे लफ़्ज़ पखेड़िया, वॾी महिरबानी। बिल्कुलु बिल्कुलु सलाम चवंदासीं। बाबू साईं हींअर वॾो आहे, अलाह हुनखे हयाती ॾे। असांजे लाइ त वॾो सहारो आहे, असांजो वॾो सहारो आहे। दुआ कयो इंशाअल्लाह ग्रुप में बाबे साईं खे बि वॉइसनि ज़रिए आणींदासीं पिया। जहिड़ो हाल प्रिया नाल। दोस्तों, मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी ऐं कामरान जानी क्लासिक खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।